छा अव्हां कॾहिं उहो सोचियो आहे त असां छा जा ठहियल आहियूं? जीअं हिकु भित सिरनि जी ठहियल थिए थी, अहिड़ी तरह सभु जानदार जीवघरड़नि जा ठहियल थियनि था। इंसानी जिस्म करोड़े मुख़्तलिफ़ जीवघरड़नि जो ठहियल आहे। जीवघरड़ो ज़िंदगी जो बुनियादी एको आहे, जीअं कीमिया में एटम आहे। जीवघरड़ा एतिरा त नंढा हूंदा आहिनि जो उन्हनि खे ॾिसण लाइ असांखे खूरदबीनी जी ज़रूरत पवे थी। कुझु जानदार हिकु घरड़े वारा थियनि था, जीअं बैक्टीरिया। जीवघरड़ो हिकु शहर वांगुरु आहे। जीअं हिकु शहर में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ कम सरंजाम ॾिना वञनि था, अहिड़ी तरह जीवघरड़े जा मुख़्तलिफ़ हिसा थियनि था जेके पंहिंजो कमु कंदा रहनि था। जीवघरड़े में सेल मेम्ब्रेन सन्हे तह जा ठहियल थियनि था। पाणी, ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड ऐं खाधो उन मां ई दाख़िल ऐं ख़ारिज थिए थो। हीउ जीवघरड़े जे सभिनी क़िस्मनि जे न्यूक्लियस ऐं साइटोप्लाज़म जे चौधारी थिए थो। साइटोप्लाज़म में जेली वांगुरु मादो थींदो आहे। हीउ सॼे जीवघरड़े खे भरे छॾे थो। हिन में नंढा नंढा जिस्म हूंदा आहिनि, जीअं न्यूक्लियस ऐं जीवघरड़े जा कुझु उज़वा। न्यूक्लियस जीवघरड़े जो अहम हिसो आहे। उहो जीवघरड़े जी जीनियाती मालूमात रखे थो। जानवरनि में उहो विच में थींदो आहे, जॾहिं त ॿूटनि में उहो हिसो पासे में थिए थो। जेके जीवघरड़ा बनावत ऐं कमु करण जे लिहाज़ खां हिकजहिड़ा थियनि था, उहे गॾिजी टिश्यूज़ ठाहींदा आहिनि ऐं जीअं जीअं उहे टिश्यूज़ पेचीदा थींदा वञनि था, तीअं तीअं उज़वनि जे ठहण जो अमल शुरू थिए थो।